कुल्फी के नए गाने सूरत में कमायो तरीक़ो तमाम बेहतरीन था। प्रोग्राम सचल बारे में सचल मेलो लगो है विजिट करण के ब्लॉग दिखारियो था। रमज़ान जो महीनो है सचल सिंह टे ॾींहं मेलो लॻंदो आहे जंहिंमें पूरी सिंध मां समुझी अहिड़ा पहुचंदा आहिनि। अॼु बि पाण पहुता आहियूं जेके तव्हांखे ब्लॉग में ॾेखारियूं था कुझु बात बेहदी की ही बात बेहदी बेहदी बात बेहदी की ही यही अजब तेरी सुन बात बेहदी सुन बात बेहदी सुन बात बेहदी की ही यही अजब तेरी सुन बात बेहदी की ही सुन बात बेहदी बेहदी सुन बात बेहदी की ही यही अजब तेरी भला सही बात बेहदी। सचल साईं दरगाह ते घुमण ईंदो इते तव्हांखे गाड़ी पार्क करण जे लाइ सहूलियत मिलंदी। दरगाह है जगह तव्हां पार्क करे सघो। बाज़ार है सचल सरमस्त पाण अचूं पिया अंदरां तव्हांखे जेको ध्यानु ॾेखारण कोई सॼी बाज़ार आहे जेकी सचल सरमस्त दरगाह लॻंदी आहे ऐं सॼी मुख़्तलिफ़ बाज़ार लॻंदी आहे सॼी हिन रोड सां आहे सचल बाज़ार रहंदी आहे सचल ते बाज़ार अंदरि इंटर कंदा जेका तव्हांखे ॾेखारियूं। सचल के मेले से ॿार जे लाइ झूलेलाल लगाया गया है।
हिते वेठा आहियूं मिठाई खाइण जे लाइ। हे मेले जो रंग हूंदो अथव, हे मथां तव्हां ॾिसो था, हे वरी सिंध जा मेला हिन तरी रीत हूंदा अथव। तव्हां कॾहिं शायदि कंहिं अहिड़ा मेला ॾिठा हूंदा सुहेल भाई? सिंध जा मेला इन ई रीत हूंदा आहिनि न? हा साईं, ये मेला सिंध जा है न, सिंधी सकाफ़त इहा त हुआ। हीअ सिंध जा मेला हे तव्हां ॾिठा वीडियो में। हाणे मिठाई खाई रहिया आहियूं, मेले जी मिठाई खाई रहिया आहियूं। अहिड़ा मेले जी मिठाई आहे तव्हांजे नज़र में, बहितरीनु आहे। असांजे सिंधी माहौल आहे, मां तव्हांखे 5 ब्लॉक में वरी ताईं ॾेखारियां थो। हिते सभु कुझु सही आहे, सुठो हिते ई माहौल आहे। बाक़ी हिकिड़ी शइ तमामु ग़लति आहे, मेले ते कई थी हिन वीडियो जे थ्रू मां पहुचाई वेंदी। हिते हिकु सर्कस अहिड़ो रखियो थो वञे जिते आम माण्हुनि जे लाइ मसइला पैदा कया विया आहिनि। हुते नौजवान नस्ल खे ख़राबु कयो थो वञे। सो उमेदु आहे त दरगाह अलावा हे जेकी इहा शइ आहे पोयां तव्हां ॾिसो था, इहा शइ तमामु ग़लति आहे। जेकी हितां जी इंतिज़ामिया खे न एक्शन खणणु खपे त इहे हिते सर्कस या इहे अंदरि जेके में कनि था नाच गानो, इहे बंदि कराया वञनि दरगाह।